इस्लामाबाद में पुलिस गादी वारे शहर में दहशतगर्द जो वॾो मनसूबो नाकाम बणाए छॾियो। गाड़ी जे जुर्ती दौरान थियल धमाके में हिकु अहलकार शहीद ऐं 6 ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त गाड़ी में सवार 2 दहशतगर्द मारिजी विया। उन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। इस्लामाबाद के सेक्टर I-10 में पुलिस एहलकारन पारां शकी गाड़ी के रोके झड़ती वरती पवे त धमाको थियो। धमाके में एक पुलिस एहलकार शहीद ऐं 6 ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त गाड़ी में सवार 2 दहशतगर्द बि मारिजी विया। धमाके बाद कानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारन इलाइक़े के कड़ो चाढ़े छॾियो। DIG इस्लामाबाद सुहेल ज़फ़र वाक़े वारी हंधि पहुची सूरत हाल जो जाइज़ो वरितो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे DIG इस्लामाबाद चयो त ईगल स्क्वाड जे एहलकारन शकी गाड़ी के रोके झड़ती पे वरती त आपघाती बमबार पाण खे धमाकेदार मादे सां उड़ाए छॾियो। हुन चयो त एहलकारन गादी वारे शहर खे वॾी तबाही खां बचाए छॾियो आहे। खेनि एहलकारन जी बहादुरी ते फ़ख्रु आहे। बे पासे वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला इस्लामाबाद धमाके में एक पुलिस एहलकार की शहादत ऐं 6 जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक कई आहे। जारी कयल बयान में राणा सनावला चयो त बारूद सां भरियल गाड़ी में एक औरत ऐं एक मर्द दहशतगर्द सवार हो, जेके ॿई मारिजी विया आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर चयो त बारूदी मवाद सां भरियल गाड़ी रावलपिंडी खां इस्लामाबाद में दाख़िल थी गाड़ी की रजिस्ट्रेशन चकवाल जी हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿिनि पारां धमाके जी मज़म्मत कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ धमाके की मज़म्मत कंदे अख़्तियारियुनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर आज़म ज़ख़्मी एहलकारन के बेहतरीन तिबी सहूलतूं फराहम करण की हिदायत कंदे चयो त समूरी क़ौम गॾिजी दहशतगर्दी के ख़ात्मे ताईं जंग जारी रखंदी। हुन चयो त कानून लागू कंदड़ इदारनि रत वहाइण जो वॾो मनसूबो नाकाम बणायो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद धमाके की मज़म्मत कंदे चयो त पुलिस के बहादुर जवाननि दहशतगर्दनि की नापाक कोशिश के मिट्टी में मिलाए छॾियो आहे। अॻूणे सदर चयो त हू शहीद थियल एहलकारनि जे वारसनि सां ताज़ियत ऐं ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगू आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि धमाके की मज़म्मत कंदे पुलिस एहलकार की शहादत ते ॾुख जो इज़हार कयो। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पुलिस एहलकार जान की परवाह करण बिना पंहिंजो फ़र्ज़ पूरो कयो, जंहिं ते हू खेनि भेटा पेश कंदा। परॾेही वज़ीर चयो त हू धमाके में ज़ख़्मी थियल एहलकारनि जी सिहतयाबी लाइ दुआगू आहे।